जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं ॻोठ रसूल बख्श राजपर में, जिथे बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ राजपर बिरादरी जे माण्हुनि एहतजाजी जेको कयो आहे। उन सां गॾु असांजे जेके हिते औरतूं आहिनि उन्हनि खे जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ उन्हनि एहतजाज कयो, उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त उन सां ॻाल्हायूं। साईं हीअ मुंहिंजी घरवारी आहे, हू साईं मेरालीअ जो पुटु आहे वकील, जेको असां सां ॾाढा मुड़ुसी करे हिकु चकर न पर 50 चकर रस्तनि में विढ़ियो आहे। ऐं असांजो पाणी कचो वेठो आहे, हर वक़्तु असांखे धमकियूं ॾींदो थो रहे। अदा वकील खणियो, वकील मेरालीअ जो पुटु असांजी भेण या सुनी त खणी कोठनि में वाड़े शराब पीआरे गोरियूं नशे जूं ॾेई असां ॾोह कड़ो असां ज़ुल्म आहे। असीं ॿाहिरि घरनि खां निकिरी नथियूं छा कयूं? असीं ज़ालूं माण्हू केॾांहुं वञूं? असीं छा कयूं? असां ज़ुल्म आहे, असां नाको असीं ॿाहिरि घर में माल आहे, धणो आहे, गाहु आहे, पठो आहे, कयूं न कयूं? जेॾांहुं वञूं तॾहिं असांजा अघ झलिया पिया आहिनि, पोइ असीं केॾांहुं वञूं? मेरालीअ जो पुटु हींअर बि असांजे घर जे ॿाहिरां लिकी, हींअर बि असांखे खइण आयो, असां दाहूं कयूं रड़ियूं कयूं, तॾहिं असांजा मुड़ुसाला भॼिया आहिनि। उन असां ज़ुल्म करे चुको आहे। अॻु पे असांजी न्याणी हीअ खणी ज़ुल्म करे बेदर्दीअ सां हुन सां ॿिया माण्हू हुन सां गॾु हुया। असां पीर साहिब खे अर्ज़ु था कयूं त क़िबला तूं असांजी वार वसीलो कर, असांखे हिननि जे ज़ुल्मनि खां बचा। मुतासिर न्याणी वसंदी राजपुर ऐं संस घर भातियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त वकील राजपुर असां सां ज़ुल्म करे रहियो आहे। असां आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त वकील राजपुर खे कानून जे कटड़े मां आणे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अमजद सातो सां गॾु अब्दुल सत्तार सातो, सिंध टीवी न्यूज़, नारो।